नुक़सानु ॾिनो आहे उहो सॼी सिंध जे साम्हूं आहे। हिननि चूंडियल नुमाइंदनि पहिरीं सिंध जूं ज़मीनूं भेड़िया टाउन कमांडो सिटी कारूझर जबल सभु खपाया ऐं खपाईंदा खपाईंदा हाणे सिंधू दरिया ते पहुता ऐं सिंधू दरिया जेको असांजो साह आहे जेको कोटली बैराज ऐं सखर बैराज जी गजगोरूं हूंदियूं हुयूं अॼु उहे गजगोरूं बंदि थी वियूं आहिनि। अॼु उते मिटी ऐं वारी पई पर ही ज़रदारी साहब ऐवान सदर में वेही जेका मश्करी पियो करे जे हिनखे ऐवान सदर में वेही अहिड़ा ई फ़ैसिला करणा आहिनि त पोइ वरी सदारत छॾे ॾे। सिंधी माण्हू जेके रोडनि रस्तनि ते पुरअमन एहतिजाज पिया कनि उहे आख़िरी हद ताईं बि ईंदा सिंधू दरिया। असां इहो पंजाब में ॿुधाइण था चाहियूं त असांजी माज़ी जूं तहरीकूं पढ़ी ॾिसो असां उहे स्ट्रगलूं कयूं आहिनि ऐं असां पहिरीं बि इन कालाबाग डैम जहिड़े ऐलाननि खे धोॾे छॾियो आहे त असां आख़िरी हद ताईं ईंदासीं। ईद खां पोइ जे तव्हां केनालनि जो ऐलान वापसि न वरितो ऐं कमु बंदि न करायो त पोइ सिंध में दमादम मस्तु हलंदो। असां क़ुर्बानी ॾियण जे लाइ तयारु आहियूं ऐं असांजी पुरअमन एहतिजाज आहे। पहिरीं बि बलोचिस्तान में बलोचिस्तान वारनि पुरअमन एहतिजाज कया पोइ न ॿुधियो वियो बलोचिस्तान जो पोइ बलोचिस्तान सभिनी खां अॻियां निकिरी वियो आहे। सिंध में बि तव्हां बलोचिस्तान वारो अशर करणु चाहियो था। सिंध असांजी माउ आहे असांजी धरती आहे असां कॾहिं बि सिंध ते न कंप्रोमाइज़ कयो आहे न कंप्रोमाइज़ कंदासीं। सिंध जी ज़राअत खे तबाह कयो आहे तव्हां कणक जो होशर छा कयो आहे। तव्हां 4000 पर बि साल अॻु रखियो ऐं बारदानो वॾेरनि जी औताक़ुनि ते लथो ऐं उहो वॾेरनि पे खपायो। हींअर तव्हां कणक जो रेट करे छॾियो आहे 2200 रुपया। तव्हां सारियुनि जो होशर छा कयो आहे ऐं पोइ तव्हां चवंदा असां जमहूरियत जा दावेदार। अहिड़ी जमहूरियत जेका सिंध दुश्मन फ़ैसिला करे असां हिन जमहूरियत खे कान था मञूं। जेके तव्हां दुश्मन सिंध फ़ैसिला कया आहिनि उहो सॼी सिंध खे हाणे ख़बर पइजी वई आहे ही तव्हांजा कूड़ा एहतिजाज आहिनि ही तव्हांजूं कूड़ियूं रैलियूं आहिनि। हाणे सिंध जा माण्हू सुजाग आहिनि ऐं उहे वॾेरा जागीरदार जेके पंहिंजे घरनि में वेठा आहिनि जिन जूं हज़ारे एकड़ ज़मीनूं आहिनि उन्हनि खे मां चवंदुमि ख़ुदारा ही सॼे सिंध जो मसइलो आहे तव्हांजो मसइलो आहे हर माण्हू जो मसइलो आहे। पंहिंजूं मनाऊं छॾियो ऐं पंहिंजे इक़्तिदार खे न ॾिसो। सिंधू दरिया बचायो जे सिंधू दरिया न बचो त पोइ पंहिंजूं नस्लूं पंहिंजा बच्चा पंहिंजा धरती ते तड़पी तड़पी मरण खां हिकिड़े दफ़ा मरण भलो आहे। असां सिंधू दरिया ते मरण क़बूल कंदासीं पर असां को केनाल क़बूल न कंदासीं। जी